मलीर प्रेस क्लब ते हमले ऐं फायरिंग कंदड़ हथियारबंदनि ख़िलाफ़ केस दाख़िल न कराइण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि, अदीब, शाइरनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मलीर प्रेस क्लब जे सदर मुर्तज़ा चांडियो चयो त मलीर प्रेस क्लब मज़लूम अवाम जो मोर्चो आहे। मलीर प्रेस क्लब ते हमलो हक़ ऐं सच ते हमलो आहे। मलीर जे सहाफ़ियुनि हमेशा मज़लूमनि जो आवाज़ बणिजी पंहिंजो सहाफ़ती फ़र्ज़ निभायो आहे। मलीर प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी हनीफ़ सोमरो ख़िताब कंदे चयो त मलीर प्रेस क्लब ते थियल हमले जी सख़्त मज़म्मत कयूं था। नढ़ी कॉल नोटिस ते सियासी समाजी क़ौमपरस्त ऐं सहाफ़ी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके अॼु मलीर प्रेस क्लब सां इज़हार यकजहती तौर पुरअमन एहतिजाज में गॾु थिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध, IG सिंध, DG रेंजर्स ऐं SSP मलीर खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में मलीर प्रेस क्लब जा सहाफ़ी समूरी सिंध जे सहाफ़ियुनि सां गॾिजी सिंध असेंबली अॻियां एहतिजाज कंदा।